अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर ख़बर शामिल कंदासीं सांगड़ मां। रिपोर्ट करे रहियो आहे ब्यूरो चीफ मीर नदीम टालपुर। खडड़ो शहर नवाब शाह सांगड़ रोड ते आबादगारनि जो एहतिजाज। भाण सां भरियल ट्रालर रोके वरितो। आबादगारनि जो चवणु हो त असांखे भाण न मिली रहियो आहे, अगरि मिले थो त ब्लैक ते महांगो मिले थो। असांजो फसल तबाह थी वियो आहे। आबादगारनि जो वधीक चवणु हो त सिंध हुकूमत खे घुर्जे त मुनाफ़ाखोर डीलरनि ते जल्द खां जल्द एक्शन करे खडड़ो ऐं सांगड़ जे पेडी मालिकनि ते कार्रवाई करे जेकी भाण महांगो खपाए रहिया आहिनि। ट्रालो जेको रोकियो आहे छाजे लाइ? ट्रालो जेको रोकियो आहे तव्हां छाजे लाइ? भाण जी मजबूरी आहे, 15 ॾींहं भाण नथो मिले। भाण नथो मिले? 2600 रुपए में मिले पियो, ब्लैक ते ॾियनि पिया। राति जो ट्रालो हलाइनि था, सुबुह जो ब्लैक ते खपे। हा, ॿियो ॿुधायो न जेको आहे हाल वाल सॼो। ख़बरुनि जी दुनिया।